वकील दुखुलन नार मअद्दाखिलीन। जेतो वज़रब अल्लाह मसलन लिल्लज़ीन आमनु मरात फिरऔन इज़ क़ालत रब्बि बिनली इंदक बैतन फिल जन्नह। मां कुरान दो पढ़ा ता ठरो था अंदर ठरे तो सड़े सड़े ही ठरे मुशरिक जो अंदर सड़ंदो मोमिन जो अंदर कुरान सां ठरंदो। तड़ी तो जय वसीकल्लज़ीन तक़ौ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। ये मलाक लथो इन नंढड़े गोठ के चौधारी वकोड़े अमड़ियों घरन में कुरान ॿुधन। कल रात मीरो खान में आखिरी तकरीर कयम कुरान जे करे रहमत पई वसी मठियां लाउड हेठियां अमड़ियों घरन में पई कुरान ॿुधन। दोस्त चयो से अमड़ियों तो दुआयूं पई तो मौलाना मिठो कुरान पढ़ियो। ये अमड़िन जो दुआयूं ये ही कमी जो आमीन जो नबी से सफर दे वेंदा कंडे अमा फातिमा जे दर ते ईंदा ओ फातिमा मान्याणी तू मुझे जिगर जो टुकड़ो आए मां सफर ते तो वञा तोखे भी दुआ करण आयो आं तोखो दुआ भी कराइण आयो। असां ज़ालिम ईद जा 5 रुपया भी न्याणनि खे न ॾियूं। हलो अॻे चए तो खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा कंहिंजे लाइ जो मोमिननि लाइ। हीअं मलाक और सुरिया मूं जमात ॾे कर हीअं मलाक वठी हलंदा सिधो जन्नत ॾे बां भगल थी जा मां हेॾे तो झिकियां तूं हेॾे सिधो जन्नत जे दर ते पुॼाए चवंदनि सलामुन अलैकुम। अमीर वजीर नवाब कामोरो तो सलाम करई अरे जुती न दे अदे अजई जन्नतन के मलाकत सलाम कंदा पर मथे ते कुरान रब भी सलाम कंदो। सलामुन कौलम मिर रब्बिर रहीम। रब सलाम करई बियो छा रब सलाम कंदो जन्नतिन के जे पानी जे कदरे मां सुहणो करे ठायो दी यासीन तो पढ़ा एक दफो पढ़ंदे 10 कुरान जे खत्मन जो सवाब। नारे तकबीर नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने कुरान नारे तकबीर। अल्लाह मलाक चवंदन सदाई जन्नत में रहो खुश रहो मौत तुम्बे जे सूरत में कुछ जियो वरी मौत न ईंदो सदाई पिया जन्नत में मजा माणींदा। बिश्त उहो थी चैन और तुंजो जिक्र बाहिडे बजन्नत दे पढ़ा कुरान न वज़रबल्लाह मसलन लिल्लज़ीना आमनु मरात फिरऔन इज़ क़ालत
रब्बी बिनली इंदक बैतन फिल जन्ना व नज्जिनी मिन फिरौन व अमलिही व नज्जिनी मिनल कौमिज़ ज़ालिमीन। आहे कुरान मिठो मां कीअं को अॻिते तो चयो मरियम बनत इमरान अल्लती अहसनत फरजहा फनफखना फीह मिन रूहिना वसद्दक़त बिकलिमात रब्बिहा व कुतुबिही व कानत मिनल कानितीन। 28 पारे जो आखिरी आयत सब चो सुभान अल्लाह। सूरत केड़ी आ तारी सलाम हाफिजन की हाने अज त माना बुधाया रब तो जे कुरान में मां मिसाल कायम कयो बुधो बुधो नबियन जू ज़ालान नूह भी नबी नूह अलैहिस्सलाम भी नबी ऐ लूत अलैहिस्सलाम भी नबी केरन तू तो मुजावर का तो लाए रखे मुशरक मर तो खबर पवई साईं के पार तक जाए 12 महीने तो पुजाए कुकड़ गऊं गाबा घटा मर तो खबर पवई चवे तो बिस्तुमा नबियन जे हवाले भी न कयम बिस्तुमा पंजे कब्जे में रखियो आ मुंजी मर्जी आ जेके मान ॾियां बिस्तु कंजो आ ॾाढा हर कंहिंखे पंहिंजा प्यारा ये नबियन जे हवाले करे आ हर को पंहिंजा बिस्तु मोकिलिया वो हे मस्तु काॾे वञे हे काॾे वञे हे काॾे वञे तू काॾे वञे मां काॾे वञा ये तो बिस्तु मुंहिंजो आ जंहिंखे मां ॾियां। नूह नबीअ जी ज़ाल आ लूत नबीअ जी ज़ाल आ वञनि बाहि ॾे थियूं छो जो नबियन सां भी सच्चियूं न हूं रब सां भी सच्चियूं न हूं बाहि ॾे थियूं वञनि फिरौन काफ़र जी ज़ाल जो मूसा सां भी सच्ची रब सां भी सच्ची 4 शयूं कन कोने ॿुधो हिकु बिस्तु पंहिंजे कब्ज़े में रखे ॿियो हिदायत पंहिंजे कब्ज़े में रखे सुभान अल्लाह चओ क्यों चओ औलाद पंहिंजे कब्ज़े में रखी हाँ काॾे तो घटा वञाए दुंबा लहू क़बर में तो खबर पवई हे मथे ते कुरान आ जे नबियन जे कब्ज़े में औलाद हुजे आ तो पोइ इब्राहिम नबी कुराड़प में छो पियो दुआ घुरे 86 साल उमिरा घुरे हिकु थो रब तो जे ॾिना मांस ब इस्माइल भी इसहाक अकीदे वारो वाइज़ थी कन खोले ॻाल्हियूं करण न आयो आहियां उन्हीअ जी सुञाण कराया आयो आहियां जेको सभिनी जो साईं आहे हर भलाई कंहिंजे हथ में आहे ॾाढा ॻाल्हि फरमा दो बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर कुराड़ा हूं असांजी मिशन तब्दी कलाक खां पोइ वो लोलियूं वठो खिले थो तव्हां नौजवाननि खे खिलाइण वारा ॿिया अथव एॾो न खिलो मता रो त को परचाइण वारो ई न हुजे हे खिलण जो जहान न थी उहे मस्करा थी हे मिठो कुरान नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने कुरान हिन खां पुछूं साईं खिलऊं कि न रोऊं चए तो फल यज़हकू
कलीलन वलयबकू कसीरा। कुरान में जई खिलो थोरो रो घणो। रब जो कुरान बुधी अल्लाह जे खौफ खां अखियुनि मां पानी वाए। रब मां कबर में कीअं कंदुसि, ऐ अल्लाह ॾाढी अंधारी कबर जी आ। रब दुनिया के जो छॾियां मुंहिंजो मौत कीअं थींदो, सकरात कीअं थींदी। ऐ अल्लाह मांखे जहान छॾणो पवंदो, मांखे कबर में सुख जी निंड कराए। इहो फिक्र ई कोन्हे। हितां जूं ॻाल्हियूं अॻे हल त ख़बर पवे। बिश्तू कंहिंजे कब्ज़े में आहे, नबियनि जे हवाले बि बिश्तू न कयईं। बिश्तू पंहिंजे कब्ज़े में। नूह नबी जी ज़ाल, लूत नबी जी ज़ाल ॿई ॿाहिरि थियूं वञनि। फिरौन काफ़र जी ज़ाल जन्नत ॾे। कन खोले ॿुध, बिश्तू पंहिंजे कब्ज़े में, औलाद जा खजाना भी पंहिंजे कब्ज़े में। कंहिंजे हिदायत कंहिंजे हथ में। हे मथे ते कुरान आहे, ॻाल्हाए न। असांजो नबी नबियनि जो सरदार आहे। उनखे बि चई हिदायत भी तुझी मर्जी न हलंदी, मुंहिंजी मर्जी हलंदी। अक़ीदे जो वाज़ ॿुधाए न, जो मरे त मोमिनो मुवहिद थी मर त वाह वाह थी वञे। तुझे जनाज़े में माण्हू त अचनि पर आसमान खां लही मलाइक बि। हुजूर जो साहबी आ, दुनिया मां लॾे आ। जनाज़ो भी रहमतुल्लाह अलमीन पढ़ायो तस। वमा अरसलनाक इल्ला, सुभान अल्लाह कर। ए दुनिया में लड़े हो दी जनाज़ो पढ़े। हाँ निंड कर। और टीवी ते बाल जी मैच ॾिस दो बर्फ वारो सुओ अख में हणो त बि तारा आहिनि। हिते ईंदो इहा अख पट त कुरान समझ में अचे। ज़ालिम शैतान तोसां लड़ंदो थो अचे, मता कुरान समझ में अचे, हिदायत वारो थी वञे, निमाज़ी थी वञे। सोच कुरान के बुझ। इन्नक ला तहदी मन अहबब्त वलाकिन्नल्लाह यहदी मन यशा। आए कुरान छा तो जे पैगंबर के पैगंबर नथो करे सके तू भी हिदायत, चाहे तुझा दोस्त हुजन प्यारा हुजन, मगर जंहिंखे घुरा त मां घुरा। फिरौन काफर आ, मूसा नबी जो जानी दुश्मन आ, पर फिरौन जी ज़ाल कलमा थी पढ़े। फिरौन पियो जे यमन ही न ॾींदो मास मूसा के। रब चयो पैदा त कंदो मास, पर तुझे हंज में पालना कराईंदो मास। मर्ज़ी कंहिंजी हली अॻिते थी वे। ये कंधो हेठि करे हथ रखियो थी भला छा जहाज ॿुॾी वियो आहे। हे क़िस्मत जो मौक़ो थी, होश कर। फिरौन ऐलान कयो युज़ब्बिहु अब्नाहु व यस्तही निसाअहु। जे पुट जमे कोहूं, धीअ जमे छॾियो, हज़ारे ॿार कोहाई। मूसा के रब पंहिंजे कुदरत सां पैदा कयो।
मूसा जी मां थी चए रब बच्चो त ॾिनी ॼाण जलाद आया कुठऊं मुंहिंजे बच्चे खे हाणे रब मुंहिंजो बच्चो तुंहिंजे हवाले अर्श वारो तुंहिंजे मूसा जी मां घबराए न वाउहाइना इला उम्मे मूसा अन अर्ज़ी वीहों पारो कुरान जाकू वेठो छा पढ़ियो तम वो इहो ई कबर में कमी थी हिन जे करे मलाक इज्जत कंदई हिन जे करे कबर कुशादी थींदई हिन जे करे पट जो बिस्तरो विछाए ॾींदई हे मथे ते कुरान आ हिन जे करे कबर रोशन थी कुरान वणे ना ओ मूसा जी मां हाओ रब तुझी रही मी मूसा जे मां सां रब तो ॻाल्हाए रब छा चई बच्चे के खीर पियार सही जान जलाद आया ॻोल्हींदा घर मुंहिंजो बच्चो फिरौन केतिरा ॿार को आया रब चयो घबराए न ये नथी दिल झले त पोयों दरिया तो आई हल्की विलियम में मुझे हवाले करे दरिया में के अण तारो आ बुडी वेंदो चे मां तारींदो मां ॾाढा नथो करे सुभान अल्लाह ओ मूसा जी मां दरिया मुझे कब्जे में हवा मुझे कब्जे में आ सिजु चंद्र मुझे कब्जे में आ हे मुल्क मुझे कब्जे में आ कब्जे में माण्हुनि जे वस में हुजे त ये 3 ॾींहंनि वारा बटालू बि काकड़े में आंगुरणी पार कढनी तो मर हे मरे बुख पर चए तो मां पखिन की भी ॼाण थो अल्लाह जेके गोश्त था खाइन उन्हनि खे गोश्त थो खाराइनि अञा अहिड़े रब सां फिटाए मुशरका मर्द खबर पवे दरिया में बच्चे के रब जे हवाले कई हाणे रब दिल जाए दोडेस वला तखाफी वला तहज़नी साईं छा तो पढ़ा ये न भव न कर मूसा जी मां न बुढ़न जो न जुदाई जो बच्चो तुझो आ तोखे केॾो प्यारो आ पर तोखों वधीक मांखे प्यारो आ जे बच्चो तुझो आ त रसूल ऐं नबी त मुंहिंजो आ जो पंजनि जी मदद पाण कंदो आ सॼी दुनिया मुखालिफ़ आ क़ुरान वारनि जे पर क़ुरान वारनि जी हिफ़ाज़त भी करे थो मदद पढ़ा क़ुरान वला तहिनु वला तहज़नु ॾाढा चओ सुभान अल्लाह व अंतुमुल आलऊन इन कुंतुम मुमिनीन चेतो न डिजो न गमगीन थियो न सुस्त थियो न भाव कयो मुंहिंजो वाइदो आ जाते हक वारा पुजंदा मथे कंदो मान शर्त लगाई हिकिड़ो कंहिंजे मुंह में न हूंदो त मदद मां कंदो मां पेटी ये संदूकड़ी लुड़ंदी आई नील नदीअ मूं नहर पई निकिरे सिद्धी फिरौन जे बंगले ते ये पेटी जो आई इन जो खोलियो
तो हसीन जमील जवान नबी सोहना थींदा और असांजो नबी सोहना सरदार फरमाए दो वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। अरे कुरान खुद वाइज़ मौलवी वाइज़ नाइन जेके भी मौलवी वाइज़ करे ये वाइज़ नाइन हे वाइज़ वाइज़ जी माना नसीहत हिन को मथों भी केड़ी शे में नसीहत आ अवल रब जो कुरान बे नंबर में नबी जो फरमान पढ़ाए न के या अय्युहन्नास रब तो जे कुरान में कद जा अतुकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम ये तो पूरी दुनिया जा इंसान हो तहकीक अवा वट अवा जे पालनहार रखूं वाइज़ आयो वाइज़ माना नसीहत हिन में थी नसीहत मूसा जी मां बच्चो तुझो आ तो रसूल नबी मुंहिंजो ये जो पेटी खोलियो हसीन जमील जवान चमके तो पर असांजो हुजूर सभिनी को मथे वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। ठरे दो अंदर जो ठरे चो सुभान हेकर मानी खादव ॿीहर हिन जे सदको न तो प्लेट हिकिड़ी 50 में वठो कंहिं गाॾे वारे खां चांवरनि जी चिमचियूं ई 4 ऐं हिते क़ुरान जे सदको वेठो खा अञा न समझे ये माउ जे पेट में पालियो थी हाणे तोखे कीअं छॾींदी हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान कुरान में असानी नबी के रब तो चे सोना तवा जे ला दुनिया को आखिरत भली आ असाने नबी के रब तो चे एतरो अता कनो माए जो तू राजी थी वेने मौलवी ता चवन रब राजी थे हाफिज ता चवन रब राजी थे कारी साहब ता चवन रब राजी थे पोड़ा ता चवन रब राजी थे जवान ता चवन रब राजी थे अमड़ियूं न्याणियूं पंहिंजे खर्चीअ जे पैसे मां 5 रुपया मस्जिद मदरसे में थी मोकिलन रब राजी थे हाजी 10 लाख खर्च करे हज करे आया रब राजी थे उम्र वारा 5 लाख खर्च क्यों रब राजी थे साहबी ता जन रब राजी थे आल बैत ता जन रब राजी थे मुस्तफा जूं बीबियूं जूं जन रब राजी थे न्याणियूं जूं जन रब राजी थे वली था जन रब राजी थे शहीद था जन रब राजी थे आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया छा पिया चवन रब राजी थे पर रब तो कुरान में चए सोना सब था चवन त तू राजी थी पर मां रब इन कुरान में तो चवां त मां अल्लाह तो मोहम्मद के राजी कंदो आहियां। नारे तकबीर शाने मुस्तफा मकामे मुस्तफा शाने कुरान ताज तख्त खत्म नबूवत ताज तख्त खत्म नबूवत नारे तकबीर। नबी वरी छा चयो हुजूर चयो मां तडी राजी थीनुम हिकड़ो भी मुझो मती जी बाहि में न वने असांजो
गला गुराड़ा लक़द जाअकुम छा पढ़ियो थम इन में डरो ही न थींदो जवानी हूंदी 3 कलाक कुरान पढ़दा लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर रहीम। असां के सोन जो चांदी जो नोटन जो ज़मीनन जो ऐं पक्का खणी भी न वेंदासीं छॾे वेंदासीं पर मुंहिंजे हुज़ूर खे हिर्स हो त उम्मत जो हिकु घणी थे ॿियो भाउ खां बची मुंहिंजे गॾ मां सां गॾु जन्नत में रवा बेटी जो खोली आसिया हसीन जमील जवान खणी ॿाहिर छातीअ सां लाथई भाकुर थी पाए जुमियूं थी दे फिर उनके खबर पई तुझे घर में बार आयो हाँ तलवार कढियूं आयो कढो बार बार न छॾींदो मां ज़ाल थी चेस खबरदार हेड़ा शहज़ादा कीअं कुआबान जंहिंजे चेहरे ॾे त नज़र कर नूर जूं लाटां थियूं अचनि इनखे तो कुआए परे थी हे तुझे भी अखिन जो ठार मुझे भी अखिन जो ठार आसिया ये लफ्ज चया रब चयो मां एडो रहमत जे नज़र ते बीठोस छड़ो फिरौन चई विजे त मुझे भी अखिन जो ठार त मां लेखो ही न कया पर हुन ज़ालिम ये न चयो आसिया जे के लफ्ज ॻाल्हाया हज़रत मूसा जे फ़ाइदे में